नाज़रीन, हाला वेझो ॻोठ ग़ुलाम मोहम्मद लग़ारी में मुशाइरो कोठायो वियो, जंहिंमें सिंध जे नाले वारनि शाइरनि शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे नदीम मंगरियो जी हीअ रिपोर्ट। बज़्म तालिबुल मुलाए तरफ़ां हाला वेझो ॻोठ ग़ुलाम लग़ारी में सैयद ग़ुलाम हैदर शाह जी मेज़बानी तरई मुशाइरे जो इतमाम कयो वियो, जंहिंजी सदारत सरवई जमात जे रूहानी पेशवा मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमील ज़मा जमील कई। मुशाइरे में वॾे अंग में शाइरनि, अदीबनि, लेखकनि ऐं ॻोठाणनि शिरकत कई। मुशाइरे में ॾिनल तरह बेरुखी हुन जी हिकु अदा आहे ते सिंध जे नाले वारनि शाइरनि पंहिंजा शेर पेश कया ऐं दाद वसूल कयो। उन मौक़े ते आयल महिमाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ख़ासि तरह सां जेको तरह रखी मुशाइरो थो कजे, उन में शाइरनि जे तजुर्बे जी ऐं उन्हनि जे फ़न जी ख़बर थी पए त उहे शेरो शाइरी खां केतिरो वाक़ुफ़ु आहिनि। छो जो इहो हिकिड़ो पाबंदी आहे ऐं पाबंदीअ में पंहिंजे अंदर जी ॻाल्हि अदा करणु हिकिड़ो वॾो फ़न आहे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे साईं ग़ुलाम हैदर शाह जन वटि अचे ऐं मच ते मुशाइरो कयो अथऊं। इहो पाण ॿी ख़ुशी थी आहे हिन में। ऐं चवंदुसि मुशाइरा कनि, शेरो शाइरी कनि, मुशाइरा कनि ऐं जेको आवाज़ु पाण कंहिंखे विड़ी नथा ॿुधाए सघूं उहो शेरनि में ॿुधाए सघूं था। ऐं शेर अहिड़ा हूंदा आहिनि जो वॾनि वॾनि जा टी न खुड़काए छॾींदा आहिनि। मूं सवेरे बर कयो त हाला सदाईं अदब जो गहवारो रहियो आहे, शाइरनि जो शेर रहियो आहे। साईं जेको तसलसल जारी रखंदे उन सिस्टम खे अॻिते कयो आहे त हिन सां हिकिड़ी सिंध जी सकाफ़त उजागर थिए थी। ॼाण थो त मखदूम साईं तालिबुल मौला 1955 में जॾहिं बज़्म तालिबुल मौला जो बुनियादु रखियो त उन जो मक़सदु हो त असांजे ॻोठनि शहरनि में वॾा वॾा शाइरी शऊर हूंदो आहे, शाइरी ख़्यालु हूंदो आहे, शाइरी हुस्न हूंदो आहे, शाइरी पैगाम हूंदो आहे। त मखदूम साहिब जिन जी दिली ख़्वाहिश हुई त बज़्म तालिबुल मौला जूं बज़मूं क़ाइमु थियनि ऐं अदब ज़ौक़, छो त अदब रुगो ही अदब कोन्हे पर इल्मु अदब तव्हांखे ज़िंदगीअ में राह रोशन ॾेखारींदो आहे। त मखदूम साईं तालिबुल मौला जिन जी उन ठाहियल वाट ते दौरे हाज़िर जा गादी नशीन मोहतरम साईं मखदूम जमील ज़मान जमील साहब पाण हसीन शाइर आहिनि। सामड़ी मुंद जा सिंगार सुञाणे वरितमि, आमद यार जा आसार सुञाणे वरितमि। हिकिड़ो नंढो शेर मिसाल तौरु मूं उन्हनि जे पेश कयो त गुल किरी पिया ऐं वञी खार बचा दामन में, नेठ अॼु पंहिंजा परस्तार सुञाणे वरितमि। तमामु हिकिड़ी सुठी रवायत आहे। कंहिं ज़माने में हाला ऐं आसपास जे अंदरि सॼी सिंध में तरई मुशाइरनि जी रवायत हुई ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इहा रवायत ख़तमु थी रही हुई ऐं ख़ासि करे बज़्म तालिबुल मौला जो उन में माज़ी में तमामु वॾो किरदारु रहियो हो। ऐं असांखे ख़ुशी आहे त बज़्म तालिबुल मौला ॿीहर पंहिंजे उन रूप जे अंदरि तरई मुशाइरनि जो इनकाद, ख़ासि करे उनजो वॾो कमु इहो त हुन बहिराड़ियुनि में तरई मुशाइरा कराया त जीअं बहिराड़ी जे माण्हुनि खे शाइरीअ जे बारे में, सिंधी ॿोलीअ जे बारे में आगाही मिले ऐं माण्हू शाइरीअ सां वेझो अचनि। मुशाइरे जे आख़िर में सूफ़ी महफ़िल मौसीक़ी जो बंदोबस्तु पिणु कयो वियो, जंहिंमें नाले वारे रागिन पंहिंजा सुर विखेरे प्रोग्राम खे चार चंद लॻाए ॾिया। कैमरामैन नदीम राजपूत सागर, नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़ हाला।